मार्केट जदोजहद कमेटी पारां एहतजाज। मार्केट जदोजहद कमेटी के अगवान बाबू सुहाग, गुलाम नबी तुंजो, वहीद तहीम, शिराज तुंजो, नज़ीर भंड, कुर्बान चांडियो ऐं ॿियनि समय माण्हुनि जामशोरो फाटक खां थींदा आवामी प्रेस क्लब जामशोरो रैली की सूरत में पहुता ऐं पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। जामशोरो पुल जे हेठां रेहड़ी वारनि, मज़दूर, मुलाज़िम, भाॼी वारा, फ्रूट वारा, बर्फ़ वारा ऐं ॿियनि जेके भी पुल ते पुल हेठां रोज़गार कंदा आहिनि सभिनी मिली इहो मुतालबो कयो त ग़रीब आवाम खां रोज़गार जो न खसियो वञे, असांखे नई मार्केट ठाहे ॾिनी वञे, तेसि ताईं असां पुल जे हेठां रोज़गार कंदासीं। कुछ बाअसर माण्हुनि जे चवण ते डीसी जामशोरो पुल खाली कराइण पहुतो ऐं 2 ॾींहं पहिरियां कुछ मक़सूद रेड़े वारनि खे खाली करण जो अल्टीमेटम ॾिनो, जिते अब्दुल फताह चांडियो जी अॻवानी में डीसी ख़िलाफ़ भरपूर एहतजाज कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त असां सभु पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदासीं पर पुल खाली न कंदासीं। अहिड़े क़िस्म जो एहतजाज ॾिसी डीसी जी असिस्टेंट चयो त तव्हांखे बेरोज़गार थियण न ॾींदासीं। हींअर कोरोना जहिड़ी वबा मुल्क में फैलियल आहे, तव्हां रेहड़ी वारा एहतियात कयो, तव्हांखे कॾहिं बि बेरोज़गार थियण न ॾिनो वेंदो। आवामी प्रेस क्लब जे सदर अनवर अली शोरो सां परवेज़ कोरे जे ॻाल्हाईंदे यकीन ॾियारियो त असांखे ग़रीबनि जी तकलीफ़ जो अहसासु आहे ऐं मां यकीन थो ॾियारियां त मार्केट जामशोरो वारनि खे ठही मिलंदी ऐं कंहिंखे बि बेरोज़गार थियण न ॾींदासीं। बसि सिंध हुकूमत ॾिनल SOPs ते अमल कयो वञे। ब्यूरो चीफ अनवर शोरो, सिंध सोशल न्यूज़, जामशोरो।